मथे जा वार इंसान जी शख्सियत ऐं ख़ूबसूरतीअ में वाध जो वॾो सबबु बणिबा आहिनि, पर इहा बि हक़ीक़त आहे त सुठा वार हर कंहिं जे नसीब में नाहिनि हूंदा। अहिड़ा थोरा ई माण्हू हूंदा आहिनि जंहिंजा वार कुदरती तौर ते घाटा ऐं वॾा हुजनि था। आम तौर ते ख़ूबसूरत वारनि जा ख़्वाहिशमंद माण्हू न रुॻो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा टोटका कंदे नज़र ईंदा आहिनि, पर उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा तेल मालिश करे इहो सम्झंदा आहिनि त उन्हनि जा वार घाटा ऐं ख़ूबसूरत नज़र अचण शुरू थी वेंदा। ईअं बि आहे, पर कुझु अहिड़ा तरीक़ा बि आहिनि जेके बिना कंहिं मालिश जे वारनि खे ख़ूबसूरत बणाए सघनि था। बिना कंहिं ताक़तवर तेलनि जे इस्तेमाल करण जे वार सुठा बणाइण उन करे ज़रूरी हूंदो आहे त माण्हू हर वक़्तु तेल में ॿुॾल वारनि सां बि अजीब लॻंदो आहे। गर्मियुनि जी मौसम में त तेल जो इस्तेमाल अञा बि वधीक ॾुखियो बणिजी वञे थो। उन करे अॼु असां तव्हांखे अहिड़ा तरीक़ा ॿुधाईंदासीं जिन ते अमल करे तव्हां गर्मी तोड़े सर्दीअ जी मौसम में बि पंहिंजे वारनि खे सिहतमंद बणाए सघो था। माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं तव्हांजी खुराक में प्रोटीन जी खोट हुजे या तव्हां गोश्त जो इस्तेमाल घटि कंदा आहियो त हिन सां तव्हांजे जिस्म में ज़िंक नाले मादनियात जी खोट थी सघे थी, जेका वारनि जी पाड़ुनि खे कमज़ोर करे छॾींदी आहे ऐं वार तेज़ीअ सां छणण लॻंदा आहिनि। उन करे जेकॾहिं तव्हां वार मज़बूत बणाइण जा ख़्वाहिशमंद आहियो त तव्हांखे पंहिंजी खुराक जो ख़्यालु करणो पवंदो। तव्हांखे घुर्जे त गोश्त जो इस्तेमाल वधायो वञे, छो त हुन में प्रोटीन जो झझो मिक़दार हूंदो आहे जेको तव्हांजे वारनि लाइ तमामु सुठो अमल आहे। इन सां गॾु तव्हां प्रोटीन वारा ॿिया खाधा इस्तेमाल करे बि वारनि जी सिहत ठाहे सघो था। आम तौर ते वारनि जी सफ़ाई लाइ सभु को शैम्पूअ जो इस्तेमाल कंदो आहे, पर शैम्पू में घणी झग करण जे लाइ सल्फेट जो इस्तेमाल कयो वञे थो, जेको हसास ऐं कमज़ोर वारनि वारे माण्हुनि जे लाइ नुक़सानकार हूंदो आहे। उन करे शैम्पू वठण वक़्तु इन ॻाल्हि जो ख़्यालु रखियो वञे त उन में सल्फेट इस्तेमाल न थियल हुजे या वरी उन जो मिक़दार तमामु घटि हुजे, छो त उन सां वारनि जी कुदरती ख़ूबसूरती मुतासिर थींदी आहे। अॼुकल्ह केतिरा ई माण्हू वारनि खे मुख़्तलिफ़ स्टाइल ॾियण जे लाइ हेयर ड्रायर या स्ट्रेटनर्स ऐं कंडीशनर्स वग़ैरह जो इस्तेमाल घणो करे रहिया आहिनि, जंहिंजे करे वारनि में कुदरती तौर ते अंदरियां सोराख़ बंदि थी वेंदा आहिनि, जंहिंसां वारनि में ऑक्सीजन जी घटिताई थी वञे थी ऐं उन्हनि जी वाध वेझ में फ़र्क़ु अचे थो, जंहिंजे करे वार कमज़ोर थी छणण लॻंदा आहिनि। त करे इन ॻाल्हि जो बि ख़्यालु रखियो वञे त अहिड़ियूं शयूं इस्तेमाल करण खां पासो करणु घुरिजनि। इहो त सभु कंहिं नोट कयो हूंदो त माण्हू चहिरे जी सफ़ाईअ जे लाइ मुख़्तलिफ़ स्क्रब, क्रीमूं ऐं फेस वॉश इस्तेमाल कंदा आहिनि, जंहिंजो मक़सदु चहिरे जी चमड़ीअ में मौजूदु मुरझायल खाल, दाग, धॿा साफ़ करणु हूंदो आहे। पर इहा ॻाल्हि बि यादि रखी वञे त जहिड़ीअ रीति चहिरे जी सफ़ाई करणु ज़रूरी हूंदी आहे, अहिड़ी ई रीति मथे जी खोपड़ीअ जी चमड़ी जी सफ़ाई बि ज़रूरी हुजे थी, छो त मथे वारी चमड़ीअ ते अहिड़ियूं शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि जेके मुरझायल चमड़ीअ सां मिली खुश्की ऐं बफ़ो थियण जो सबबु बणिबियूं आहिनि, जंहिंखे ख़तमु करण लाइ सुठे नमूने साफ़ करणु इंतिहाई ज़रूरी हूंदो आहे त जीअं खोपड़ीअ ते गॾु थींदड़ अहिड़ो गंद किचिरो ख़तमु थी वञे ऐं वारनि जी वाध वेझ में का बि रंडक न अचे। जहिड़ी रीति विटामिन सी जो इस्तेमाल ख़ूबसूरत चहिरे ऐं हॾनि जी सिहत लाइ ज़रूरी आहे, अहिड़ी ई रीति विटामिन सी वारनि जी सिहत जे लाइ बि इंतिहाई ज़रूरी आहे। विटामिन सी हासिल करण लाइ ताज़ा मेवा ऐं भाॼियूं खाइण सिहत लाइ तमामु फ़ाइदेमंद आहिनि, जेके सॼी सिहत सां गॾु वारनि जी सिहत लाइ बि तमामु सुठा आहिनि ऐं अहिड़ियूं शयूं खाइण सां वारनि जी वाध वेझ सुठे नमूने थींदी आहे। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते अमल करे न रुॻो वारनि खे सिहतमंद बणाए सघिजे थो, पर तेल जी मालिश वारे मरहले खां बिना बि वार छणण वारे मसइले मां जिंद छॾाए सघिजे थी।